नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अॼु असां ठाहिण वञूं था सिंधी सतपुड़ो। जॾहिं बि सुबुह जो नेरनि में या शाम जो बुख लॻे त पाण सतपुड़ो खाईंदा आहियूं, जो फटाफट ठहंदो आहे ऐं हिनखे ॾुध या चांहि कंहिंसां बि खाई सघिजे थो। त मां अटो ॻोहे रखियो आहे, हलो सतपुड़ो ठाहियूं। ॾिसो, मां हिते ई अटो ॻोहे रखियो आहे। त हिकु थुल्ही चाणी खणंदासीं पाण सतपुड़े लाइ। छोला सत पुड़ा पाण खे ठाहिणा आहिनि, त ईअं थुल्ही चाणी खणी करे हाणे हिनखे वेले वठंदासीं। सिम ते मां गैस ऑन कई आहे ऐं घी तपण ते रखियो आहे। पाण पहिरियों हीअं फुल्को वेले वठंदासीं वॾो। हाणे हिनजे मथां पाण घी लॻाए छॾंदासीं। पूरे फुल्के ते घी सुठी तरह मखे छॾंदासीं। अंदरि तव्हां सुठी तरह घी लॻाए छॾो, पोइ भले ॿाहिरां घटि लॻायो त हले। हाणे तव्हां भले कारे मिर्च जो ठाहियो था या ॻाढ़े मिर्च जो, ही त तव्हांजे मथां आहे। सतपुड़ो ॿिन्हिनि जो ठहंदो आहे, त मां अॼु ॻाढ़े मिर्चनि जो हिते ठाहियां थी। त हीअ ॻाढ़ा मिर्च बि तव्हां पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां घटि या वधि करे सघो था। ऐं इहो आहे लूणु। हाणे ईअं हल्के हथ सां मिलाए था छॾूं ऐं हाणे हिन जा सतपुड़ा करूं था। थोड़ो घटि वधि बि अगरि चौड़ाई में थिए थो त कोई परवाह न आहे। पाण हिनखे हाणे हीअं राउंड राउंड कंदासीं सतपुड़े खे। ॾिसो, ही हिकु पुड़, ही ॿ पुड़ ऐं ही टे। हिनखे ईअं प्रेस कंदासीं। ही 4, ही 5, थोड़ो थोड़ो अंदर दबाईंदासीं। ही 6 पुड़ ऐं ही 7। हाणे हथ सां ईअं दबाए करे अटे में विझी हिनखे ईअं ई वेलंदासीं। हुन पासे वेलण न कंदासीं जीअं पंहिंजा पुड़ खुली अचनि, माना हिकु ई पासे वेलबो हिनखे। त ॾिसो पंहिंजो ही सतपुड़ो। हाणे मां तओ हाई कई आहे गैस ऐं छंडो तिर घीअ जो विधो आहे ऐं हाणे मां हिनखे तए ते विझां थी। हाणे असां हिनखे ॿिए पासे उथलंदासीं। हाई ते ई हाणे पचाईंदासीं, पोइ सिम ते कंदासीं। ॾिसो, हाणे पंहिंजो पराठे जा ॾिसो पुड़ पुड़ धार ॾिसण पिया अचनि। हाणे हिनखे पलटे करे गैस सिम कंदासीं ऐं हिन जे मथां घी मथे वठंदासीं पूरे पंहिंजे सतपुड़े ते। बिना घी या तेल जे हिन जो सवादु न ईंदो आहे, त हिन में चङी तरह घी लॻवाइबो आहे। ऐं हाणे मां हिनखे पलटे करे हिन ते बि घी लॻायां थी। हाणे मां सिम ते हिनखे 2 मिंट पचाईंदसि। ॾिसो, पंहिंजो पराठो लॻभॻि तयारु आहे। थोरो हिनखे सुपक कंदासीं, बसि हाणे तयारु आहे। गैस बंदि करे हिनखे लाहे करे ऐं ईअं हिनखे हथ सां कंदासीं। ॾिसो, ही 7 पुड़ पंहिंजा कीअं तयारु आहिनि। पोइ हिनखे ईअं ई सर्व कबो। त हलो टेबल त पंहिंजो गर्मा गर्म ही सतपुड़ो तयारु आहे। हिनखे तव्हां ॾुध सां, चांहि सां, कंहिंसां बि खाई सघो था। ही मिर्चनि जो आहे त मां हिन ॾुध में कुझु बि कारो मिर्च न विधो आहे।
त मां त वञा थी भोग लॻाइण। तव्हां बि ठाहे करे मूंखे ॿुधाइजो ऐं तव्हांखे हीअ रेसिपी कीअं लॻी कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय श्री कृष्ण।